चंद्रवा ये साईं हाफ़िज़ अब्दाल के खेत पे जब बुला लिए कि कुंठा मामी हुसैन के कुंठा मामी असी किराए ते वठी माण्हू कोन ईंदा हुआ असां वटि जेके ईंदा पंहिंजे किराए ते ईंदा त किराया भरियो था असां वटि किराए वारा न पंहिंजा पाण ईंदा ऐं चवंदा आहिनि मुस्तफ़ा चंद्रवा उन जो तारो अली सुबह इस्लाम जो आसितारो अली अथ खण मुस्तफ़ा चंद्रवा चीज़ें अन्या बुधा भला अली छाए फरमाए जो ज़ीनत फ़क्र आ हुस्न फितरत ओहो अहल सुन्नत जिले रब जी रहमत ओहो बादवारो बिला शक भलारो अली सुबह इस्लाम जो आशितारो अली मुस्तफ़ा चन मर्द थी मना ईद मैदान हो काफिरन सारिया यद कंदो काल हो आहे इदरी सला छोटकारो अली सुबह इस्लाम जो आसितारो अली मुस्तफ़ा चंद्रवा सल्लल्लाहु अलैहि या बड़ी आवाज से पढ़ायो जोन जा बच्चा थी सल्लल्लाहु अलैहि या रसूल